रहमान भाई सिंध जे उस्तादनि खे हिकिड़ी गुज़ारिश त असां साफ़ ऐं शफ़ाफ़ इलेक्शन कराइण जे लाइ मैदान में आयासीं। असां चाहियूं पिया त तंज़ीम जो मोराल बुलंद थिए ऐं साफ़ ऐं शफ़ाफ़ इलेक्शन थिए, पर बदकिस्मती सां असांजे इलेक्शन कमीशन जो चेयरमैन साहिबु जेका वोटर लिस्ट जारी कई आहे सिंध जे वोटरनि जी, उन में का बि अहिड़ी शनाख़त कोन रखी आहे जंहिंमां असां सम्झी सघूं त हीउ आया उहो साॻियो वोटर आहे या को ॿियो आहे। वोटर लिस्ट में हमेशह वोटर जो नालो आहे, हुन सां गॾु हुनजो शनाख़ती कार्ड नंबर एड हूंदो आहे, छो त असां या त तंज़ीम पारां इलेक्शन कमीशन पारां ख़ुदि कार्ड जारी कयो वेंदो। अॻे ईअं ई थींदो त इलेक्शन कमीशन वोटरनि खे कार्ड जारी कंदी हुई, जेका हिन इलेक्शन कमीशन कोन वोटर कार्ड कोन जारी कयो आहे ऐं वोटर लिस्ट में शनाख़ती कार्ड बि कोन रखियो आहे। सो असीं सम्झूं था त ही शायद 47 फार्म वारी इलेक्शन कराइण चाहिनि पिया। हे चाहिनि पिया त असीं अहिड़ा रुपा हलायूं जंहिंसां हे तंग थी मैदान छॾीनि। असां कतई मैदान छॾण लाइ त छॾे न सघंदासीं। असीं मैदान में बीठल आहियूं, सिंध जे उस्तादी ख़्वाहिश मूजिबि बीठल आहियूं। असां सम्झूं था त असांजी भेण सां सिंध जे उस्तादनि में हिकिड़ी ख़ुशी पैदा थी आहे। सो असां तंज़ीम जी बका ऐं बचा लाइ हिन इलेक्शन खे विढ़ण वञूं पिया। बाक़ी जेकॾहिं चेयरमैन साहिब खे अच्छा इहा असां चेयरमैन साहिब खे गुज़ारिश केतिरनि ॾींहंनि खां कंदा, छो त साईं वोटर लिस्ट खे घटि में घटि तव्हां उन में CNIC जेका आहे उहा शो करायो त असांखे ख़बर पवे, छो त असांखे किथां इहा बि ॼाण मिली आहे त हिन में केतिरा ई वोटर अहिड़ा आहिनि जिन जी एज कोन्हे बीहण जी, उहे बि हिन में शामिल कया आहिनि। हाणे उन्हनि जी तस्दीक कीअं थिए त उन्हनि सभिनी शयुनि खे लिकाइण लाइ हथ ठोकिया न माण्हू आंदा आहिनि ऐं उन्हनि खां उहो वोट कराए पाण खे चूंडाइण था चाहिनि। असां अॼु बि मौदमाना गुज़ारिश कयूं था इलेक्शन कमीशन खे हिन सोशल मीडिया ज़रिए त महिरबानी करे हीउ 2.5-3 कलाकनि जो कमु आहे, एॾो वॾो कमु कोन्हे। 356 जा वोटर आहिनि, 356 जा वोटरनि जी CNIC लॻाइण में मुंहिंजे ख़्याल में कंप्यूटर ते जेकॾहिं को माण्हू वेहे थो IT जा माहिर आहिनि त उहो त माना कलाक ॾेढ जो कमु आहे। त उहो जेकॾहिं हिन खां नथो पइजे त पोइ असीं सम्झंदासीं त हे इलेक्शन जी शफ़ाफ़ियत ते सुवालु उथंदो ऐं पोइ जेकॾहिं इलेक्शन साफ़ ऐं शफ़ाफ़ न थी त पोइ थी सघंदो उन जा नतीजा के ॿिया हुजनि।